नमस्कार सज्जनों। सहयोग सह्याद्री अवार्ड्स 2014 में तवा सभिनी जो मां कविता ईसराणी ऐं मां किशन रामनाणी दिल जी गहरायुनि सां स्वागत था कयूं, अभिनंदन था कयूं। हजार शुक्र जो आया परे खां पेर भरे, हजार शुक्र जो आया परे खां पेर भरे, डीडी सह्याद्री चैनल में आया असां ते कुर्ब करे। सदाई शाद रहो ऐं रहो आबाद तव्हां, सदाई शाद रहो ऐं रहो आबाद तव्हां, असां सां गॾिजी रहो या रहो असां खां परे। वाह वाह, केॾो न मज़ो अची रहियो आहे, केतिरो न ख़ुशीअ जो मौक़ो आहे। सिंधी सदाई गॾु, सुहिणा सिंधी, शहाणा सिंधी, सिक वारा सिंधी, सूंह वारा सिंधी। ऐं तव्हां सभिनी जा मुस्कुराईंदा चेहरा ॾिसी करे ख़बर अथव दोस्तो, मां पंहिंजो पाण खे रोके नथी सघां इहो चवण सां, महफ़िल में रौनक तव्हां सां ई आहे, महफ़िल में रौनक तव्हां सां ई आहे। आजियां दिल जी कयूं था तव्हां सां, पंहिंजो ओज पाईंदी पक सिंधी ॿोली, ऐं सिंधियत सां रहंदी मोहबत असांजी, ऐं सिंधियत सां रहंदी मोहबत असांजी। सहयोग फाउंडेशन हिकु अहिड़ी सामाजिक ऐं सांस्कृतिक संस्था आहे जंहिं गुज़िरियल 3 सालनि खां बि वधीक अलॻि अलॻि क्षेत्रनि में कमु करे पंहिंजो ॻाट ऊचो कयो आहे ऐं पंहिंजो हिकु मुक़ाम हासिल कयो आहे। बिल्कुलु, सहयोग फाउंडेशन सां असांजा के अहिड़ा साथी जुड़ियल आहिनि जिन में सुनील गावस्कर साहब, राम जेठमलानी साहब, अनूप जलोटा साहब, अभिनेत्री सुधा चंद्रन, डॉक्टर गोयल। अगरि मां नाला खणंदमि त इहा लिस्ट अॻिते वधंदी वेंदी। ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां कि सहयोग फाउंडेशन हिकु अहिड़ी संस्था आहे जंहिं पहिरियों दफ़ो हिंदुस्तान में इंटरनेशनल सिंधी सम्मेलन आंदो हुयो। दूरदर्शन जे तरफ़ां सहयोग फाउंडेशन सिंधी शख्सियतुनि ऐं सिंधी संस्कृतीअ ते आधारित 104 एपिसोड भी ट्रांसमिट करे चुको आहे। इहो ई न, फाउंडेशन तरफ़ां समाज जे हेठे तबके लाइ, कमज़ोर तबके लाइ लगातार कम जारी आहिनि ऐं कोशिशूं जारी आहिनि। ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे करे असां अॻिते वधूं त सहयोग फाउंडेशन जी शेवाउनि खे ॾिसंदे खार में मुंबई नगर निगम पारां हिकु चौक जो नालो सहयोग फाउंडेशन चौक रखियो वियो आहे। दोस्तो, हाणे अॻिते वधंदासीं ऐं ॻाल्हि कंदासीं सह्याद्री चैनल लाइ। सह्याद्री चैनल दूरदर्शन जो हिकु अहिड़ो चैनल आहे ऐं मां ॿुधाइणु चाहींदुसि कि मुकेश शर्मा जी जे महिरबानियुनि सां हर हफ़्ते सिंधी हिकु प्रोग्राम ॾेखारियो वेंदो आहे डीडी सह्याद्री चैनल ते। ज़ोरदार ताड़ियूं डीडी सह्याद्री लाइ। बिल्कुलु, असांजूं रस्मूं, असांजूं रीत रिवाज, लाॾा ओराणा, गीत संगीत ऐं सिंधियत सां जुड़ियल ख़बरूं हिन चैनल ते ॾेखारियूं वेंदियूं आहिनि। इहो ई न दोस्तो, असांजे प्यारे भाउ राम जवाहरानीअ जी हिदायतकारीअ में सिंधियुनि जी सक्सेस स्टोरी, उल्हासनगर सक्सेस स्टोरी ऑफ सिंधीज़ ते डॉक्यूमेंट्री रिलीज़ कई वई आहे, डॉक्यूमेंट्री फिल्म ठाही वई आहे, उन्हनि जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। अॼु मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, इहो 3 साल आहे जॾहिं डीडी सह्याद्री ऐं सहयोग फाउंडेशन गॾु अची करे सिंधी शख्सियतुनि खे नवाज़े रहिया आहिनि, अवॉर्ड ॾेई रहिया आहिनि। त हिकु दफ़ो वरी उन्हनि शख्सियतुनि लाइ ज़ोरदार ताड़ियूं। इहो ई न दोस्तो, हाणे कार्यक्रम खे अॻिते वधाईंदासीं ऐं सभिनी खां पहिरीं मां आमंत्रित करणु चाहींदमि डीडी सह्याद्री जे एडिशनल डायरेक्टर जनरल श्री मुकेश शर्मा जी खे उहे अचनि स्वागत उद्बोधन लाइ। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं श्री मुकेश शर्मा साहब जो। नमस्कार, आप सबका स्वागत है दूरदर्शन के प्रांगण में, इस स्टूडियोज़ में जो हाई डेफिनेशन स्टूडियो है हमारा। पिछले साल भी हम लोगों ने अवार्ड फंक्शन किया था और सिंधी प्रोग्राम चूँकि अकेला दूरदर्शन में यही एक चैनल है जो कंटिन्यूसली हर वीक सिंधी प्रोग्राम दिखाता है और जिसमें जैसा कि उन्होंने कहा सहयोग फाउंडेशन हमारा सहयोग भी करता रहा इतने समय से, सहयोग जैसा कि उनका नाम भी है। आज भी हमने कुछ कोशिश की है कि सिंधी समाज के वो लोग जो कि जिनका अपना कंट्रीब्यूशन है, मेरे हिसाब से तो काफ़ी बड़ा कंट्रीब्यूशन है, मुल्क के लिए बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है। सह्याद्री जो कर रहा है वो तो छोटा सा है क्योंकि कन्वीनियंस है हमारे लिए, बहुत सारे लोग यहाँ मिल सकते हैं। आज मैंने राम जी से कहा था कि हमें नेशनल लेवल पे इसको करना चाहिए एंड वी शुड पिक अप सिंधीज जो कि हर एरियाज़ में इतना डिफरेंट काम किया और कम्युनिटी का मतलब जिसे कहते हैं समाज को कई बार नए तरीके से नए चेहरे भी दिए हैं। तो उन सब के लिए एक बार मेरी तरफ से बड़ी ज़ोरदार तालियाँ और आप सबका स्वागत है आज। आपकी बहुत बहुत मेहरबानी। उथी सुबुह सवेर जो कर दूल्ह जो दर्शन, पाप सभई पासो कन, ताज़ो थिए तन, अहिड़ो लाल रतन जेको जोड़ियूं जोड़े जहान जूं। सॼणो चवंदा आहिनि कंहिं बि कम जी शुरूआत ईश्वर जी वंदना सां करणु घुर्जे, जोत जगाए करे करणु घुर्जे, छो त जोत जी हिकु नंढड़ी सी बि किरण ऊंदहि खे चीरण लाइ काफ़ी साबित थींदी आहे। त अचो अॼु जे हिन ख़ूबसूरत कार्यक्रम जो शुभारंभ भी असां जोत जगाए करे कयूं। मंच ते आमंत्रित करणु चाहींदासीं सहयोग फाउंडेशन जे चेयरमैन श्री राम जवाहरानी साहब जिन खे, उनखां सवाइ मुकेश शर्मा जी खे, श्री
चंद्र मंगनानी साहब, जिनके बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री जी मशहूर अदाकारा जैकलिन फर्नांडिस भी मौजूद है। जोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित करण चाहींदमि उन्हनि खे मंच ते घुराइण चाहींदासीं किरण वी शांताराम जी खे बि। युवा शक्ति जी प्रेरणा स्रोत श्री संजय सिप्पी जी, उन्हनि खे बि मां आमंत्रित करण चाहींदमि मंच ते दीप प्रज्वलन लाइ। असां सां गॾु फॉर्मर शेरिफ बि आहिनि मुंबई जा, जगन्नाथ हेगड़े जी। असतो मां सदगमय, तमसो मां ज्योतिर्गमय, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। दोस्तों, हिन फानी दुनिया में आयल हर इंसान कुछ न कुछ करण चाहींदो आहे। हू कुछ न कुछ सपना ॾिसंदो आहे, पर अहिड़ा घटि आहिनि जेके ॿियनि जी सोचींदा आहिनि, समूची क़ौम जी सोचींदा आहिनि। पर अहिड़ो हिकिड़ो शख़्स असां सां गॾु हिते मौजूदु आहे अॼु, जेको समाज जी सेवाउनि में निरंतर केतिरनि सालनि खां लॻल आहे। इहो ई न, पंहिंजी माउ, पंहिंजी जीजल, पंहिंजी सिंधड़ी, पंहिंजी अम्मा, पंहिंजी सिंधी भाषा लाइ हू लगातार कमु करे रहियो आहे। मां ज़ोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित करण चाहींदमि श्री राम जवारानी साहब, जिन खे जेके सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि, उहे अचनि ऐं तव्हां सभिनी सां रूबरू थियनि। नमस्ते मुंहिंजा दोस्तो। सहयोग फाउंडेशन ऐं सह्याद्री चैनल ऐं मुकेश शर्मा जे तरफ़ां तव्हांजो हिकु दफ़ो वरी हार्दिक स्वागत आहे। सहयोग ऐं सह्याद्रीअ जो जेको रिश्तो आहे उहो तव्हांखे मिस्टर मुकेश शर्मा बि ॿुधायो ऐं सहयोग फाउंडेशन जी बि थोरी ॼाण तव्हांखे ॾिनी वई। मुंहिंजा दोस्तो, पोयनि 60-65 साल अॻु विरहांगे जे हालतुनि जेको असां सिंधियुनि खे पंहिंजो घर छॾे करे ऐं दुनिया जे अलॻि अलॻि कोननि में वञिणो पियो, ईअं सम्झो त उहे सिंधी पंहिंजो घर बार छॾे करे रातो रात हिकु नई ज़मीन, हिकु नए आकाश जे खोज में निकिरी पिया। ऐं उन खोज में न सिर्फ़ु हिंदुस्तान में, पर हिंदुस्तान खां ॿाहिरि बि केतिरनि ई मुल्कनि में जिते जिते हुननि खे अझो मिलियो, उते हुननि पंहिंजा आशियाना अॾिया। न सिर्फ़ु एतिरो, पर जिते बि पहुता उते हू उन्हनि सां हिकिड़ो भाईचारे जो संबंध खणी विया, जंहिं करे जंहिं बि हिन पृथ्वीअ जे ॻोल्हे ते सिंधी किथे बि हुजनि, हुननि पंहिंजी हिकु आबरू इज़त बरक़रार कई आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर उहे सिंधी जेके उन दौर में हिते आया, उन्हनि सूर सख़्तियूं सहंदे ईंदड़ नसुल जे लाइ हिकिड़े साफ़ राह करण लाइ उन्हनि जो सूर सख़्तियुनि जा कंडा जेके हटाईंदा विया, न सिर्फ़ु मुआशी हालतुनि खे मुंहुं ॾिनो, पंहिंजे सिंधियत खे ज़िंदा रखण लाइ पूरी हिकिड़ी कोशिशि कई। ऐं उहे सिंधी जेके उन स्वार्थ जे घेरे खां ॿाहिरि निकिरी करे, जिन पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे देश लाइ, पंहिंजे जातीअ लाइ सोचियो ऐं पंहिंजे मुक़ाम में हिकु तमामु वॾो हिकु मुक़ाम हासिल कयो, उन में पंहिंजे खेत्र में। अॼु उन्हनि शख़्सियतुनि मां कुझु शख़्सियतूं असां हिते सन्मान ॾियण लाइ घुरायूं आहिनि। तव्हांखे मां ॿुधाइणु चाहींदुसि त राम बख्शानी साहब जेको दुबई उन वक़्तु पहुतो जॾहिं कि दुबईअ में पाणी बि राशन ते मिलंदो हो, या असांजी सुमन भेण ऐं रमेश जी टेक्सटाइल मां कंस्ट्रक्शन जे उन मुक़ाम ते पहुता। अॼु हिकु तुलसानी बिल्डर्स जो वॾो नालो आहे। उन्हनि पंहिंजे योगदान सां, पंहिंजे क़ाबिलियत सां, पंहिंजे इल्म सां, पंहिंजे उन ओरचाई ऐं आत्मविश्वास ऐं ईमानदारीअ सां पंहिंजो हिकु अलॻि मुक़ाम हासिल कयो। मुंहिंजा दोस्तो, सभिनी अवॉर्ड विनर्स जे लाइ मां चाहींदुसि त ज़ोरदार तारीफ़ वञे। लगातार 3 सालनि खां केतिरियुनि अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे सम्मानित कयो वियो आहे, जिन सिंधियुनि जो ॻाट ऊचो कयो आहे। मूंखे ॿुधाईंदे तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे कि अॼु बि असांजे समाज जा केतिरा गौरव, केतिरियूं शख़्सियतूं हिते मौजूदु आहिनि। तव्हांखे ॼाण ॾियणु चाहींदमि कि हिननि अवॉर्ड्स लाइ पूरे मुल्क मां 10 खां 15 हज़ार जे विच असांजे विच में नॉमिनेशन्स पहुचंदा आहिनि, जिन मां चूंड करे असां अवॉर्डीज़ खे चूंडींदा आहियूं ऐं हिते आमंत्रित कंदा आहियूं। त दोस्तो, हलूं था अवॉर्ड्स जी तरफ़। ऐं अवॉर्ड्स ॾियण लाइ सभिनि खां पहिरीं त मां सहयोग फाउंडेशन जे रहनुमा श्री राम जवरानी जी खे मंच ते आमंत्रित कंदुसि। हुन सां गॾु ADG असांजे दूरदर्शन जा मुकेश शर्मा जी। पहिरियों अवॉर्ड असां बसि अनाउंस कंदासीं। हुनखे प्रेज़ेंट करण लाइ मां मंच ते आमंत्रित करणु चाहींदुसि डॉक्टर राजन वेलुकर, मुंबई यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि। दोस्तों, सितारा आसमान में ही न, ज़मीन ते भी थींदा आहिनि, पर ज़मीन ते हू फिल्मी दुनिया में पंहिंजी चकाचौंध सां सभिनी खे रोशन कंदा आहिनि। पर उन
बॉलीवुड इंडस्ट्री में पंहिंजो हिकु ख़ासि मुक़ाम हासिल करण लाइ खपंदी आहे ढेर सारी मेहनत ऐं डेडिकेशन, जेका सवली ॻाल्हि न आहे। माण्हू चवंदा आहिनि असीं खुशबू लॻाई आहे, उन्हनि खे कहिड़ी ख़बर कि कंहिंजनि ख़्यालनि सां असां पिया था महकूं। जी दोस्तो, हिकु अहिड़ो कलाकार जंहिं बतौर चाइल्ड आर्टिस्ट पंहिंजी शुरूआत कई। ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा हुई कि हू सिंधी समाज जो हो ऐं हुनखे इहो चवाराइण में हमेशह फ़ख़ुर ई महसूसु थियो। ऐं हुनजी अॼोकी फिल्मुनि जी ॻाल्हि कयूं त लिस्ट तमामु वॾी आहे, पर 2-3 फिल्मूं मां हिते ॿुधाइणु चाहींदमि ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां सभु सम्झी वेंदा। मस्ती, ग्रैंड मस्ती ऐं केतिरा ॿिए नाला। ज़ोरदार ताड़ियुनि सां दोस्तो स्वागत कंदासीं आफ़ताब शिवदासानी जो। आफ्ताब, असां चाहींदासीं कि 2 अखर तव्हां ॻाल्हायो। सबसे पहले तो मैं 2-3 शब्द ही जानता हूँ सिंधी में, काफ़ी सालों से बोला नहीं है। सबसे पहले तो मैं इस फाउंडेशन का शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने मुझे काबिल समझा इस अवार्ड देने के लिए और मुझे यहाँ पर इनवाइट किया। और आप सबको चेटी चांद के लिए मुबारक हो इन एडवांस। आई विश यू ऑल द बेस्ट एंड वेरी वेरी हैप्पी सिंधी न्यू ईयर टू एवरीबडी। जब मैं छोटा था, जब मेरे दादा दादी जिंदा थे, तब उनके बीच हमेशा सिंधी में वार्तालाप चलता रहता था, तो मैंने कुछ सिंधी समझा। लेकिन जो आप कह रहे थे, जो यहाँ पर सारे जो हस्ती खड़े हैं, उन्होंने जो सिंधी में कहा, सब समझ गया, लेकिन मैं बोल नहीं पाता हूँ। लेकिन जब मैं छोटा था, मैंने बोला कि मैं बोला करता था कि मुंजो नालो आफ्ताब आहे। जोरदार ताड़ियों आफ्ताब लाए। उसके बाद मैं कुछ नहीं जानता हूँ। लेकिन कुछ ऐसे ऐसे शब्द है जो मैंने सीखा, जो मैं आज इस मंच पर नहीं बोल सकता हूँ, जो लेकिन इतना ज़रूर कहना चाहूँगा कि बहुत बहुत शुक्रिया इस अवार्ड के लिए, और आपने मुझे काबिल समझा। और मैं इस बात का भी फ़ख्र है कि मैं एक सिंधी हूँ, और मैं हमारे अपने एक सिंधी कम्युनिटी को रिप्रेजेंट करके बॉलीवुड में मैंने इतने सालों तक काम किया, और ऊपर वाले की दया से मैं और भी काम करता करूँगा, और अपना नाम और अपनी कम्युनिटी का नाम रोशन करके आप सबको एक खुशी महसूस दिलाऊंगा। थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल। जय झूलेलाल। यहाँ उपस्थित सभी को मेरा प्रणाम, और सिंधी भाषिक लोगों में जिन्होंने सिंधी भाषा का और सिंधी समाज का स्थान ऊपर किया है, जिनका यहाँ पुरस्कार देके सम्मान किया जा रहा है, मैं अभिनंदन उनका करता हूँ। और सिंधी समाज जिन्होंने जहाँ जहाँ वो गए, वहाँ वहाँ अपना एक अलग सा स्थान उन्होंने बनाया है, और सारे समाज के साथ में वो घुल मिल गए हैं, जिसका अनुभव हमें हमेशा आते रहता है। तो मैं वो समाज के प्रति भी धन्यवाद देना चाहता हूँ। मुंबई दूरदर्शन, मैं जब रात में घर पहुँचता हूँ 10 बजे, तो टीवी चैनल ब्राउज़ करता हूँ, तो टीवी चैनल पे मुझे सिंधी भाषिक प्रोग्राम भी दिखते हैं। तो मैं मुकेश शर्मा जी का बहुत बहुत अभिनंदन करूँगा कि उन्होंने सिंधी समाज के लिए भी एक कार्यक्रम मुंबई दूरदर्शन की ओर से किया है। और फिर से एक बार सभी जिन्होंने अपना योगदान दिया है, उनको मैं बहुत बहुत उनका अभिनंदन करता हूँ। धन्यवाद। हलंदासीं अगले अवार्ड जी तरफ़। उनखे ॾियण खां पहिरीं या ॿुधाइण खां पहिरीं असां प्रेज़ेंटर खे घुराइणु चाहींदासीं, ऐं तव्हां ॿई त असां सां गॾु ई आहियो हर अवार्ड्स में। असांजा प्रेज़ेंटर आहिनि किरण शांताराम जी, जेके सुपुत्र आहिनि वी शांताराम जी जा, फिल्म प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर आहिनि। असां तव्हांजो स्वागत था कयूं। हाणे अचो त ॿुधूं सेकेंड अवॉर्डीअ जे लाइ। दोस्तों 1986 में टिप्स इंडस्ट्रीज जे मैनेजिंग डायरेक्टर जे रूप में संगीत जी दुनिया में लगातार हिट्स ॾियण वारो ही शख्स सिंधी समाज जो हुओ। ताल,
फूल और कांटे, बरसात, रंगीला ऐं केतिरियूं सुपरहिट फिल्मियूं, इन खां अलावा खलनायक बि। इन्हनि में संगीत ॾियण जे अलावा तव्हां बॉलीवुड में केतिरनि हुनरमंद आर्टिस्ट खे इंट्रोड्यूस कयो, गॾोगॾु तव्हां फिल्म प्रोडक्शन जे खेत्र में भी आयो। जी दोस्तों, ही इज नन अदर देन श्री रमेश तोड़ानी जी। Thank you so much. Thank you Sahyog Foundation. Thank you Mr. Ram Jawarani, and thank you Kiran ji. Thank you Mukesh ji. This is a very good honor. Thank you so much. Thank you. सहयोग फाउंडेशन जो राम जवानी जी है, बहुत सालों से मैं इनसे जानता हूँ। दिस इज टाइम ऑफ व्हेन सुनील दत्त वाज देयर, और उस टाइम मेरे को याद है कि हम लोगों ने जो सहयोग चौक जो है उसका उद्घाटन हम लोगों ने किया था, माई सेल्फ एंड मिस्टर सुनील दत्त। और सहयोग फाउंडेशन इतने सालों से जो काम कर रहा है अपनी कम्युनिटी के लिए और दूसरों के लिए भी काम करता है, मुझे लगता है कि सिंधियों ने जो काम किया है और अपना हिंदुस्तान देश का नाम भी अच्छा किया है, और मैं यही कहना चाहता हूँ कि इस तरीके से आप काम करते रहे। एंड आई एम वेरी थैंकफुल टू मुकेश शर्मा कि सह्याद्री चैनल में एक अच्छा सिंधी प्रोग्राम जो करते हैं। मुकेश, आई एम वेरी हैप्पी एंड वेरी थैंकफुल टू यू। थैंक यू वेरी मच। थैंक यू। अच्छा, तो हाणे टे अवॉर्डीअ जी ज़िक्र कयूं, पर उन खां पहिरीं प्रेज़ेंटर अनिल शर्मा जी, जेके फिल्म प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर आहिनि। जाम सुठियूं सुठियूं फिल्मूं हिननि जे नाले ते आहिनि। गदर आहे, हुकूमत आहे। त ज़ोरदार ताड़ियूं अनिल शर्मा जी लाइ। दोस्तों, असांजा अगला अवॉर्डी आहिनि हिकु अहिड़ी शख्सियत जिन सां असां सभई वाक़िफ़ आहियूं। हैदराबाद सिंध में ॼावल दादा राम बख्शानी। असां सभई उन्हनि खे बिज़नेस टाइकून जे रूप में सुञाणूं, पर आहिनि ही सिंधियुनि जा सच्चा सपूत। केतिरियुनि सामाजिक संस्थाउनि सां जुड़ी करे तव्हां मानवता जी सेवा में पाण खे समर्पित कयो आहे। सर्विसिस टूवर्ड्स सिंधियत कैटेगरी में असांजो ही अवॉर्ड वञी रहियो आहे आदरणीय दादा राम बख्शानी साहब, जिन खे ज़ोरदार ताड़ियूं दोस्तों दादा राम बख्शानी लाइ। दोस्तों, जीअं असांजे प्यारे भाउ राम जवाराणी चयो त आज़ादी जी जंग में जेको योगदान सिंधियुनि ॾिनो आहे उन जो को ॿियो सानी कोन्हे। काफ़ी तकलीफ़ूं सभिनी सठियूं आहिनि। जेको आज़ादी जो उहिदनामो हो या विरांङे जी जेका एग्रीमेंट थियल हुई उन में लॾ पॾाण कोन हुई। तंहिं हूंदे बि सिंधी लॾे आया ऐं सॼे हिंदुस्तान में टिड़ी पखिड़िजी विया आहिनि। हिंदुस्तान जी जेका पार्लियामेंट आहे, तव्हांखे ख़बर आहे त कॉन्स्टिट्यूंसीज़ ते हलंदी आहे, कम्यूनिटीज़ ते न। त जॾहिं कम्यूनिटी जो रिप्रेज़ेंटेशन पार्लियामेंट में आहे ई कोन त उन क़ौम जी संभाल केरु लहंदो। पर तंहिं हूंदे बि असांजे मुकेश शर्मा दूरदर्शन जे थ्रू हेतिरो योगदान कयो आहे सिंधी कम्यूनिटी लाइ। तंहिं लाइ मां चाहींदुसि त जेतिरियूं उन लाइ तारियूं घणी वॼियूं आहिनि, पर हिकु दफ़ो ॿियो बि तारियूं करे असीं, जेतोणीकि मुकेश शर्मा सिंधी कोन्हे पर सम्झंदो सभु कुझु आहे। हा, मां शुक्रगुज़ार आहियां सहयोग फाउंडेशन जो मूंखे हिन इनाम लाइक़ु सम्झो आहे। चाहींदुसि त आईंदह बि ॿियनि खे इनकरेज कंदो रहे। थैंक यू। नमस्कार, आई एम वेरी हैप्पी दैट आई एम हियर। और मुकेश शर्मा जी मेरे क्लासमेट हैं और हम लोग साथ साथ मथुरा में पढ़े हुए हैं, और यहाँ इन्होंने मुझे फ़ोन किया और बुलाया आज। और आई एम सो हैप्पी कि दैट ये सिंधियों के लिए एक अवार्ड का एक फंक्शन कर रहे हैं। और सिंधियों का कंट्रीब्यूशन तो इस देश में बहुत रहा है, सब लोग सब कह ही चुके हैं। मैं बस सबको बधाई देना चाहता हूँ, राम जी को, मुकेश जी को, और आप सबको मेरी तरफ से आप सबको बहुत बहुत बधाई। थैंक यू वेरी मच। बधायूं। उन खां पहिरीं असां वरी माण्हुनि सां व्यूज़ ॼाणणु चाहींदासीं कि तव्हांखे कीअं थो लॻे अॼु जे प्रोग्राम में। मुझे सिंधी बहुत कम समझ आती है, हालांकि मेरी बीवी सिंधी है। यहाँ आकर बहुत अच्छा लगा
और बहुत खुशी हुई कि सिंधियों का भी अवार्ड फंक्शन हो रहा है। सिंधी शोभा कम बोलती, मैं ज़्यादा बोलता हूँ। मेरा एक दोस्त था चिमन भोजवानी, उसकी कुछ मैं वो जुमले बोलता था, वो मुझे अभी तक याद हैं। कल्याण में बोर्ड अच्छी भैया, नल में पानी सुकी व्यास, पापड़ ते कंट्रोल अच्छी व्यास, कैलाश जो चना डबोटी मत्था फदू दो। मैरिड टू अ सिंधी, पर सिंधी बोल नहीं पाती पर समझ अच्छी लेती हूँ, तो मज़ा ले रही हूँ जोक्स का, और आगे जो अवार्ड्स आएंगे वो भी इंजॉय करूँगी। बट वेरी हार्टनिंग कि सिंधी में भी अब अवार्ड्स शुरू हो गए। वेरी गुड, प्लेजर। अवॉर्ड्स ॾियण लाइ हिकु दफ़ो वरी मां आमंत्रित करणु चाहींदुसि मंच ते श्री राम जवारानीअ खे, गॾु साथ ॾींदा संजय सिप्पी जी। ऐं हिन अॻिले अवॉर्ड खे प्रेज़ेंट करण लाइ मां आमंत्रित करणु चाहींदुसि असांजे मुंबई शहर जे एक्स शेरिफ श्री जगन्नाथ हेगड़े जी खे। सॼणो हिकु फिलैंथ्रोपिस्ट जंहिं पंहिंजे जीवन खे ज़रूरतमंद ॿारनि जी शिक्षा ऐं ग़रीब तबके जी सेवा लाइ समर्पित करे छॾियो आहे। सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट जे पारां उन शख्सियत बुज़ुर्गनि ऐं बीमारनि जी सेवा जो संकल्प वरितो आहे, ऐं उहा शख्सियत आहे श्रीमती सुमन रमेश तुलसियानी। मैं आपको बताना चाहूँगा कि हमारी सुमन बहन महाराष्ट्रन है और सिंधी हमसे भी अच्छी बोलते हैं। अरे वाह, ॾाढी सुठी सिंधी प्यारी ॻाल्हाईंदा आहिनि। उन भेण खे मां माइक ॾियां। तव्हां खां त सिखी आहियां आणि मी तुमची पण आभारी आहे, Thank you. कारण तुम्ही आमचे आहात। मला पुष्कळ आनंद होतो। मुकेश भाई ने हमको उस दिन बुलाया और बोला कि हम आपको ये जो सिंधी प्रोग्राम है वो मूं दूरदर्शन ते मां आई हुअसि ऐं मूं सॼो सिंधी में ॻाल्हायो, ऐं हींअर हूअ मुंहिंजो जेको शो आहे उहो मराठी में करणु चाहिनि था, इन करे थोरी देरि सां उहो कंदा दूरदर्शन ते। प्लस माँ आमिर खान जी भी ॾाढी, आपकी भी बहुत, मैं रोज़ हर संडे को देखती हूँ कि वही एक दिन हमको मिलता है जिसमें मैं आपका शो, मैं और मेरे मिस्टर रमेश तुलसियानी बहुत आभारी हैं आपके, जो आप ऐसे, ये हमारी जो ये है वो आपकी भी कल्पना है पर आपकी तो बहुत बड़ी है। मैं तो एक छोटी सी ये हूँ और मैं कभी स्टेज पे आती ही नहीं हूँ, पर आज मैंने सोचा कि इनके सामने मैं आऊँगी, थोड़ो सिंधी में ॻाल्हाईंदसि त सबको के ख़बर पवंदी कि सिंधी भी, सिंधी जेका आहिनि उहो सभु ज़ातियुनि सां गॾियल आहिनि ऐं सभिनि सां मिलियल आहिनि, त ख़ुशि। नेक्स्ट प्रेजेंटर आहिनि श्री पहलाज नहलानी जी। फिल्म प्रोडक्शन ऐं डायरेक्शन जे क्षेत्र में तव्हां पंहिंजो हिकु ख़ासि मुक़ाम हासिल कयो आहे। सहयोग सह्याद्री अवार्ड्स 2014 में असां अॼु हिकिड़ी अहिड़ी शख्सियत खे सम्मानित करे रहिया आहियूं जेका वुमेन पावर खे हिते रिप्रेज़ेंट करे रही आहे। उन शख्सियत खे नंढपण खां ई कुझु करण जा सपना उन ॾिठा हुआ। हिन दुनिया में अची करे हुन कुझु न कुझु करणु चाहियो ऐं दोस्तो हिन जे सपननि खे जुवानीअ में ॼण त पंख लॻी विया। कुझु माहौल मिलियो, कुझु घर वारनि जो सहयोग, पर हुन पंहिंजो पाण खे पंहिंजे परिवार जे लाइ समर्पित करे छॾियो। ॿारनि जे वॾे थींदे ई हुन फिल्मी दुनिया में कदम रखियो ऐं अॼु फिल्म प्रोडक्शन ऐं टेलीविज़न प्रोडक्शन जी दुनिया में हिकु ॼातल सुञातल शख्सियत आहे। जी दोस्तो, मां ॻाल्हि करे रही आहियां उन शख्सियत जी जंहिं असांखे घर घर जी कहाणी ॾेखारी त ज़िंदगीअ जी कसौटी बि ॾेखारी, ससुनि ऐं नुंहरुनि जी विंदराइप बि ॾेखारी। जी दोस्तो, शी इज़ नन अदर देन शोभा कपूर।
request Amir ji to do the honors. ऐसा चाहिए Thank you very much for this honor. I'm very grateful. Thank you so much for this honor to my wife. जितेंद्र जी तो समूचे सिंधी समाज के दामाद हुए आप, बिल्कुल। तो बनता है आपका बोलना यहाँ पर। तमाजो नाठी माण्हू आहे। अरे वाह, बिल्कुल। थैंक यू। असां चाहींदासीं कि श्री आमिर खान भी असांजे प्रोग्राम लाइ ॿ शब्द कनि। मैं आपको बताना चाहूंगी कि सहयोग सह्याद्री फाउंडेशन अवार्ड्स 2014 का ये 3rd ईयर है और लगातार 3 सालों से सिंधी समाज के अलग अलग क्षेत्रों की शख्सियतों को सहयोग फाउंडेशन और सह्याद्री चैनल के द्वारा सम्मानित किया जाता है। आज बहुत विश्व के अलग अलग कोनों से आए हुए कुछ सिंधी यहाँ मौजूद हैं जिन्हें सम्मानित किया जा रहा है। हम चाहेंगे कि आप भी ज़रूर अपने विचार हम सब हमारी ऑडियंस के समक्ष रखें। मुझे बड़ी खुशी है ये सुनकर के दूरदर्शन ये प्रोग्राम कर रहा है और सिंधी सहयोग फाउंडेशन ये प्रोग्राम कर रहा है और जो सिंधी कम्युनिटी है उनके लोगों को फेलिसिटेट कर रहा है, ये बहुत अच्छी बात है। तो मेरी बधाइयाँ आपको। और आई थिंक दैट हिस्टोरिकली एक बहुत ही दर्दनाक हादसे से गुजर रहे हम सब एज ए कंट्री, और उसका ख़ास एक जो सिंधी कम्युनिटी थी जो सरहद के उस पार रहती थी, उनके लिए ये बहुत ही मुश्किल रहा। तो आई थिंक हर हिंदुस्तानी ये दर्द को समझ सकता है। सो इट्स वेरी नाइस दैट आप लोग ये प्रोग्राम कर रहे हैं एंड माय कांग्रेचुलेशंस टू ऑल ऑफ यू। थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच आमिर जी। इट्स नाइस टू हैव यू हियर। ये सिर्फ एक इंडिया जैसी कंट्री है जहां पर एक सह्याद्री चैनल पे सिंधी परिवार के लिए इतना मान सम्मान देखा जा रहा है। तो मेरे हिसाब से ये मुझे लगता है बहुत ही यूनिक फीलिंग है, ये और किसी देश में मिलने वाली नहीं है। अॻिते वधूं था अवार्ड्स की कैटेगरी में। असां चाहींदासीं कि असां सां गॾु जयंतीलाल गाडा जी भी मंच ते हली अचनि। फिल्म प्रोडक्शन में हिननि जो ॾाढो नालो आहे। असांजो अगलो अवार्ड आहे शिक्षा जे क्षेत्र में। शिक्षा जे क्षेत्र में पंहिंजे ओज सां पंहिंजनि शागिर्दनि खे हीअ शख्सियत सदाई इहा ई सिख ॾींदी आहे कि पंहिंजे पाण ते भाड़ियो। केसी कॉलेज जी प्रिंसिपल पद जी शोभा वधाए श्रीमती मंजू निचानी ज़ाइफ़ाउनि लाइ इंस्पिरेशन ठही चुकी आहे। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं आध्यात्म जगत ऐं शिक्षा जगत जी हिन शख्सियत मंजू निचानीअ जो। मैं अर्ज करूंगा करण जोनेजा जी को वो भी मंच पे आ जाए। हर क्षेत्र में जे कुछ भी कयो आहे उन्हनि खे रिकग्नाइज़ करनि था ऐं मां सम्झां थी त रिकग्निशन ॾाढी ज़रूरी आहे। कॾहिं घमंड कंदा कि असीं सिंधी आहियूं, ईअं न आहे त जेकर असीं अंग्रेज़ी ॻाल्हायूं था त असां सिंधी न ॻाल्हायूं। मां तव्हांखे ॿुधायां त मां तमामु सुठी अंग्रेज़ी ॻाल्हाईंदी आहियां, शायदि घणनि खां सुठी ॻाल्हाईंदी आहियां। जेके चवंदा आहिनि त असीं सिंधी नथा ॻाल्हाए सघूं, अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहियूं, उन्हनि खां घणी बहितर अंग्रेज़ी ॻाल्हाईंदी आहियां, पर उन खां बहितर मां पंहिंजी मातृभाषा ॻाल्हाईंदी आहियां सिंधी। ऐं जंहिं मूंखे सिंधी ॿोली लाइ प्यार जगायो आहे उहो आहे मुंहिंजो गुरु दादा वासवानी। ऐं अॼु जो ही अवॉर्ड मां उन्हनि खे अर्पित करणु चाहींदसि ऐं सॼी सिंधी क़ौम खे अर्पित करणु चाहींदसि। इन ई उमेद सां त शल सिंधीअ जी जेका नई पीढ़ी अचे उहे न पुछनि त सिंधी केरु हुआ या सिंधी ॿोली कीअं ॻाल्हाई वेंदी आहे। मूंखे लॻे थो वरी उहो वक़्तु आयो आहे जॾहिं माण्हू पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि था। उहो वक़्तु गुज़री वियो आहे जिते विच में इहो हिकिड़ो पीरियड हुयो जॾहिं माण्हुनि खे सिंधी ॻाल्हाइण में शर्म ईंदो हो। असांजा कॉलेजिस आहिनि, असां 50% सीट सिंधी माइनॉरिटीज़ खे ॾींदा आहियूं ऐं उहा हाणे असां कंपल्सरी कयो आहे त जेको सिंधी न ॻाल्हाईंदो उनखे सीट न मिलंदी। तंहिंजे करे तव्हांजे ॿारनि खे एडमिट करिणो हुजे त पंहिंजी ॿोली ज़रूरु सेखारियो। थैंक यू।
मुझे आज बहुत खुशी हो रही है यहाँ आके, और सिंधी सुनने में भी बहुत मीठी प्यारी लगती है। मैं पंजाबी हूँ, और पंजाबी और सिंधी में काफ़ी एक कनेक्शन सा है, और काफ़ी लफ्ज़ जो हैं कॉमन भी हैं, तो बहुत अच्छा लग रहा है सुन के। एंड बहुत ही खुश हूँ कि सह्याद्री ने ये प्रोग्राम शुरू किया, क्योंकि एक्चुअली देखा जाए तो पंजाबी चैनल्स बहुत हैं, मैं देखती हूँ, लेकिन सिंधी चैनल्स कहीं भी नज़र नहीं आते। एंड आई थिंक हमारे इतने सारे सिंधी लोग हैं जो एंटरटेनमेंट बिजनेस में हैं, सो आई फील कि इस एरिया में थोड़े से और 2-4 चैनल्स होने चाहिए, कुछ अच्छे गाने होने चाहिए, फिल्में बननी चाहिए। आई फाइंड सिंधी फिल्में भी बहुत कम है, पंजाबी हैज़ पिक्ड अप नाउ। आई थिंक थोड़ा सा इस एरिया में काम करे तो अच्छा लगेगा। वाशिश शराफ जी बिज़नेस टाइकोन आहिनि, ख़ासि असांजी निंड ते दुबई खां आया आहिनि। कॾहिं बि घुराईंदुमि मां आधी राति हलियो वेंदुसि। तव्हां जे कंहिं बि सिंधी प्रोग्राम में का बि सहायता मुंहिंजे पारां, दुबई में जेके सिंधी पारां तव्हांखे खपे, मां तयारु आहियां। मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे कॾहिं ज़िंदगी में कंहिं स्टूडियो में विज़िट करणु सिंधी प्रोग्राम जे लाइ, ऐं मूंखे ख़ुशी आहे कि पहिरियों प्रोग्राम स्टूडियो में मां सिंधी अटेंड करे रहियो आहियां। थैंक यू। अवॉर्ड प्रेज़ेंट करण लाइ मां मंच ते घुराइणु चाहींदुसि श्री चंदुर मंगनानी जी खे। चंदुर मंगनानी जी हलिया अचनि मंच ते। ही भी एक अहिड़ा सिंधी सपूत आहिनि जेके सिंधी समाज लाइ घणो ई कुझु करे रहिया आहिनि। अगलो अवॉर्ड आहे सिंधी साहित्य जे खेत्र मां, जेको हिन साल वञी रहियो आहे श्री कन्हैयालाल लेखवानी साहब जिन खे। सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ इंडियन लैंग्वेजेस मैसूर जा रीडर रही चुका आहिनि ऐं सिंधी लिपीअ जे कंप्यूटराइज़ेशन में पंहिंजो पाण पोखे रहिया आहिनि। सिंधी असां हाणे सिर्फ़ु ॻाल्हाइण ताईं सीमित न रखूं, असांखे ईंदी आहे, ॻाल्हाइण बि शुरू कई आहे, पर सिंधी हिकु शाहूकार ॿोली आहे, हुनखे 1000 सालनि जो वरसो आहे, त उनजे साहित्य खां वाक़ुफ़ु करायूं। सिर्फ़ु साहित्य खां वाक़ुफ़ु न करायूं, कुझु इंफॉर्मेटिव लिटरेचर तयारु करियूं हर लेवल ते, ऐं ट्रांसलेशन एंड कंप्यूटराइज़ेशन भारत जे बहुभाषी माहौल लाइ सिंधीअ खे आसूदगीअ में आसूदगी रसाइण लाइ वॾो कमु कंदो। महिरबानी महिरबानी। लक्ष्मण दास लधानी साहब खे अर्ज़ु आहे तो मथे अचनि अवार्ड ॾियण लाइ। दोस्तों हलूं था अगले अवार्ड जी तरफ़, जेको पाण समाज सेवा जे क्षेत्र में आहे। हिन क्षेत्र में पंहिंजो अमूल्य योगदान ॾींदे हिन शख़्स देश जे उन हिस्से में कमु कयो आहे जिते सिंधी काफ़ी घटि तादाद में आहिनि, पर कमु हिननि जी रहनुमाईअ में वॾी तादाद में थी रहियो आहे। दोस्तों चेन्नई में सिंधियुनि खे गॾु करण जो कमु हिननि कयो आहे ऐं उतां जे सिंधियुनि में एको आणण जो कमु हिननि कयो आहे। जी दोस्तों, ही शख़्स आहे जगदीश प्रकाश चुग साहब। हिकु करे त असां दक्षिण भारत में सिंधी पाण खे थोरो अलॻि सम्झंदासीं, जो नॉर्थ सां थोरो असांजो लाॻापो घटि आहे, पर हीअ असांखे हिकिड़ो सुनहरो मौक़ो आहे जो असां हिक ॿिए सां मिली सघियासीं। ऐं दक्षिण भारत में सिंधी घटि आहिनि, पर प्रेम ऐं हिकिड़ो आहे, असां पाण में हिकिड़ी एकता क़ाइमु करण जी कोशिशि कई आहे। ऐं मां सभिनीनि संस्थाऊं जिन जी असां हिकिड़ी फेडरेशन ठाही आहे उन्हनि जो आभारी आहियां जो मूंखे इहो मौक़ो मिलियो तव्हांजे साम्हूं अचण लाइ। शुक्रिया जी को गुजारिश है कि वो मंच पे आ जाए। हलंदासीं अगले अवार्ड जी तरफ़। दोस्तों कंहिं भी आम इंसान खे हक़ीक़ी इश्क खां रूहानी इश्क जी दुनिया में पहुंचाइण वारो ही शख़्स मामूली कोन्हे, छो त ही कम भी सवलो कोन्हे ऐं जिस्मानी सुकून खां वधीक अहमियत हूंदी आहे आत्मिक सुकून जी। जंहिं शख़्स खे असां हाणे सम्मानित करण वारा आहियूं उन धार्मिक दुनिया में कुछ अहिड़ा कम कया आहिनि जेके इतिहास ठही चुका आहिनि। गुरु ग्रंथ साहब जो ट्रांसलेशन, गुरु ग्रंथ साहब खे घर घर ताईं पहुचाइण, आम माण्हूअ ताईं उनखे पहुचाइण जो कमु हिन शख़्स कयो आहे। मां ज़ोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित करणु चाहींदमि हिन पवित्र आत्मा खे, जेका आहे श्री लक्ष्मण चेलाराम साहब।
मां मंच ते घुराइण चाहींदुसि मिस्टर श्री राम बख्शानी। बख्शानी जी। हिंद सिंध पीड़ा तेरी नौबत बाजे, हिंद सिंध पीड़ा तेरी नौबत बाजे, नाल बजे घड़ी याल बला झूले लालण, ओ नाल बजे घड़ी याल बला झूले लालण, सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबास कलंदर, दमादम मस्त कलंदर, अली दम दम बे अंदर, दमादम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर, हो लाल मेरी, हो लाल मेरी। क्या बात है। जॾहिं अरबी सिंधीअ में इतिहास जे अंदरि पहिरीं ट्रांसलेशन ऑफ गुरु ग्रंथ साहिब was done by my father. असीं उन मार्ग ते हलण वारा आहियूं जिते अभिमान खे छॾिणो आहे, हौमे खे छॾे कुझु भक्ति भावना प्राप्त करणी आहे। इहो अवार्ड वरी बि मां राम जवाहरानी, राम बख्शानी, भाऊ आशीष राव वेठा हुआ दुबई मां, ऐं असांजा मुकेश भाऊ शर्मा, मां तव्हां सभिनी जो आभार थो प्रकट कयां। वरी बि मां पंहिंजे पिता खे, पंहिंजी माता खे इहो समर्पण थो कयां। हाज़रीन, असांजे अगले अवॉर्डी जा प्रेजेंटर आहिनि श्री लक्ष्मण भाटिया जी। सिंधियत जा सच्चा शहदाई, सिंधियत जा सपूत, समाज सेवा जे कम में अगूणा। जंहिं शख्स खे असां आमंत्रित करे रहिया आहियूं उन शख्स खे स्कॉलर जी उपाधि मिलियल आहे। सिंधियुनि जी कहाणी एम्परर्स ऑफ सिंधीस ते तव्हांजी रिसर्च जारी आहे ऐं तव्हां उल्हासनगर जा रहवासी आहियो। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं श्री प्रेमचंद मटलानी साहब। आपका बहुत बहुत शुक्रिया, मेहरबानी। साईं राम जवाहरानी जा थोरा कॾहिं न थोरा। असांजा अगला प्रेजेंटर श्री रमेश तुलसियानी जी आहिनि। असां चाहींदासीं कि उन्हनि जो स्वागत थिए। ज़िंदह सा कौम रहंदी, ज़िंदह सा कौम रहंदी, जंहिंजी ज़बान ज़िंदह, जे पंहिंजी ज़बान ज़िंदह त सारो जहान ज़िंदह, त सारो जहान ज़िंदह। दोस्तों, असांजा कुछ सिंधी भाउर अॼु बि सरहद जे हुन पार सिंध में वेठा आहिनि, पर उते वेही करे सिंधियत जी अलख जगाए रहिया आहिनि। अॼु हिकु अहिड़े ई शख्स खे असां हिन मंच ते सहयोग फाउंडेशन ऐं सह्याद्री जी तरफ़ां सम्मानित करण वारा आहियूं, जंहिं सिंधियत खे उते क़ाइमु रखियो आहे। रोशनी पब्लिकेशन्स जे बैनर तले उन्हनि जा केतिरा किताब ऐं उन्हनि जे पिताश्री जा केतिरा किताब शाया थी चुका आहिनि। जी दोस्तों, मां आमंत्रित करणु चाहींदमि श्री दानिश नवाज़ साहब जिन खे, जेके सिंध मां आयल असांजा महिमान आहिनि। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं श्री दानिश नवाज़ जो। जेको किताब अॼु असां हिते विमोचन करे रहिया आहियूं, इहो सिंध में सिंधी सर्वेच जेको मुंहिंजो हिते इंडिया में निकितल आहे, उहो हुननि खे पसंदि पियो ऐं हुननि साॻियो ई किताब सिंध में छपायो आहे ऐं उहो अॼु असां हिते रिलीज़ करे रहिया आहियूं। श्री राम जवाहरानी साहब जो लिखियल ही किताब तव्हांखे करोड़ करोड़ वाधायूं हिन ख़ासि मौक़े जूं। बस मां एतिरो ई चवंदुसि त जिए लतीफ़ जिए सिंध, ऐं पंहिंजी सिंधी ॿोली ऐं पंहिंजो सिंधी कल्चर जिते दुनिया जे जंहिं कुंड में हुजूं असांखे हुनखे बचाइणो आहे। इहो ई बसि मां चवंदुसि। मुंहिंजा दोस्तो, हींअर वारो आहे उन्हनि जो सन्मान करण जो जिन जे महिनत सां हीउ प्रोग्राम थी सघियो आहे। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त हीउ जेको पोयनि 3 सालनि खां वठी सिंधी प्रोग्राम हर संडे ते
राति जो 10:30 बजे अचे थो। इहो सिर्फ़ु हिते सह्याद्री चैनल ते महाराष्ट्र में, पर छाकाणि तो सैटेलाइट ते आहे ऐं पूरे हिंदुस्तान में ॾिठो वञे थो। मां रिसेंटली मॉरिशस वियुसि, उते बि सह्याद्री वहाँ पे बहुत प्यार से लोग देखते थे। तो उन सिंधी प्रोग्राम के ठाहिण लाइ जेका शख्सियत आहे उहा है मिस्टर रवि राज गंदे साहब। उनका भी हम यहाँ पे सम्मान करना चाहेंगे। मां अर्ज़ कंदुसि बाबा चंद्र मंगनानी के तो हू मथे अचनि। एडिशनल डायरेक्टर जनरल मुकेश शर्मा, जंहिं हमेशह असांखे हिमथायो आहे त तव्हीं सिंधी सुठा प्रोग्राम खणी अचो, मां तव्हां सां बदल आहियां ऐं जेको टाइम खपे उहो मां ॾींदुसि। हीउ सॼो प्रोग्राम 2 कलाकनि जो आहे। 2 कलाकनि जो रिकॉर्ड मां सम्झा थो हिंदुस्तान में किथे बि असां सिंधी ॿोलीअ जो न थियो हूंदो ऐं हुन लाइ हिननि खे आफ़रीन आहे। मां भाउ चंद्र मंगनानी खे चवंदुसि त हुन जो हिन अजरक सां स्वागत करे। ये सुहिणे नमूने जेको प्रोग्राम तव्हां ताईं पेश कयो उहो असांजी भेण कविता जेका ख़ासि भोपाल खां आयल आहे, असीं चाहींदासीं उहे बि मुकेश शर्मा जे हथनि खां ही गुलदस्तो वठनि। असांजो ॿियो नौजवान साथी किशन, उहे उल्हासनगर रहवासी आहिनि, उन्हनि जो बि हिते असां तौरु मञूं था।